हैदराबाद में जस्कम जी मेज़बानी हेठ धारी आबादकारी ख़िलाफ़ क़ौमी कॉन्फ्रेंस सिंध में बिना देर अफ़गानी पनाहगीरन समेत गैर कानूनी तौर तरसियल समूरन परॾेहियुनि खे नेकाली ॾेई सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल दरामद करण सां गॾु सिंध में आबाद ॿियनि सूबनि जे माण्हुनि खां डोमिसाइल PRC वोट ऐं मिल्कियत जो हक़ वापसि वठण जी करारदाद मंज़ूर कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर मूजिबि जस्कम जी मेज़बानी हेठ अफ़गानी पनाहगीरन समेत ॿियनि धारियनि खे नेकाली ॾियारण लाइ हैदराबाद प्रेस क्लब में क़ौमी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंजी सदारत जस्कम चेयरमैन सना ख़ान कुरैशी कई। क़ौमी कॉन्फ्रेंस में क़ौम परस्त क़यादत, सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमुनि समेत शाइरनि, अदीबनि, दानिशवरनि, लेखकनि, वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते GA सिंध क़ौमी महाज़ जे चेयरमैन सनान ख़ान कुरैशी क़ौमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध मां अफ़गानी पनाहगीरनि समेत ॿियनि गैर कानूनी तौर ते तरसियल गैर मुल्कियुनि खे नेकाली ॾियारण लाइ हलंदड़ जिदोजहद वधीक सघारी ऐं तेज़ कई वेंदी। हुन चयो आहे त वक़्त जा हुक्मरान सिंध मां धारियनि खे कढण लाइ तयार ई न आहिनि। तोड़ी जो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयल आहे त अफ़गानियुनि समेत ॿियनि परॾेहियुनि खे पंहिंजे पंहिंजे मुल्कनि ॾांहुं मोकिलियो वञे, पर सिंध जा हुक्मरान अदालत जे फ़ैसिले ते अमल करण लाइ तयार ई न आहिनि। उन सूरतहाल में असां सिंध अंदरि धारी लोध ख़िलाफ़ तारीख़ी जिदोजहद शुरू करे छॾी आहे। धारियनि खे नेकाली ॾियारे सिंध खे निजात ॾियारींदासीं। जस्कम जे सीनियर अॻवान आसिफ बालादी चयो आहे त पीपल्स पार्टी सिंध जे मफ़ादनि जी तर्जुमान न पर धारियनि जी एजेंट ऐं सिंध जी वहदत सां हथ चरांद कंदड़ आहे। STP जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन हैदर शाहानी चयो आहे त सिंध में आबाद कयल धारियनि जा शनाख़ती कार्ड, डोमिसाइल ऐं वोट रद्द कया वञनि। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी नायब सदर डॉक्टर अज़ीज़ टालपुर, अवामी तहरीक जे अॻवान ऐं नामियारे क़ानूनदान सज्जाद अहमद चांडियो, JUI फेस सिंध जे अॻवान मौलाना ताज मोहम्मद नाहियूं, GA सिंध क़ौमी पार्टीअ जे सरबराह नवाज़ ख़ान ज़ऊर, पोरियत मज़ाहमत जे अॻवान मसरूर शाह, अदीब ऐं लेखक ज़ुल्फ़कार क़ादरी, जस्कम लेडीज़ विंग जे अॻवान मुर्क जान, वकील अॻवान एडवोकेट इंदरजीत लोहाणी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।